पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तो हाणे हिकु त जाबर जी जेका मजबूरी आहे, जेको हू रुंडे जे ताबे रही करे उन सां कमु करण सां, उन सां मतिलबु हर ॻाल्हि मञण जे करे हू आसी मञी चुको आहे। छो त पहिरियों जाबिर हुयो, रुंडे खे थुक बि न हणंदो। हाणे जॾहिं उनजो भाउ कासिम उनखे छॾे चुको आहे, उनजो सौटु सिकू छॾे चुको आहे, वलू मरी चुको आहे। हाणे जाबर जी मजबूरी इहा ई आहे त हू रुंडे जे चवण ते हले। ऐं तव्हां ॾिठो त रुंडो उनखे पंहिंजी इशारनि ते हलाए थो पियो। ऐं इहो हसीना बेगम इहो ठाह कराए ॾिनो आहे वक़्ती तौरु, जो ही सांवल खे फसाइण जे चकर में हैदर खे ऐं होॾो जेको आहे शामिर खे ख़तमु करण जे चकर में आहिनि। पर दोस्तो इहो इन जे करे जाबर जी मजबूरी बणिजी वियो आहे। जाबर जो साथी कोई न आहे बचो, भाउ सको कोई ख़ासि ख़्यालु नथो करे। मां तव्हांखे अॻे ई ॿुधायो त इहो अचण वारे एपिसोडनि में ईअं थींदो। रुंडो जाबर खे पंहिंजे इशारनि ते हेड़े उठ जहिड़े जवान खे हिकु रुंडो माण्हू पंहिंजे इशारनि ते हलाईंदो, ईअं थी रहियो आहे। तव्हां ॾिठो आहे, सिर्फ़ु दिमाग़ जी गेम आहे, ज़हन जी गेम आहे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।